ज़िले थरपारकर के लाइवस्टॉक खाते में 54 लाख रुपया मुबैना तौर ते तेल पानी थी वञण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं इन सिलसिले में ज़रियन वॉइस ऑफ थर के ध्यान ॾिनी आहे त डिप्टी डायरेक्टर ऐं अकाउंटेंट जी जांच रखंदड़ हिकु क्लार्क पाण में मिली भगत करे 54 लाख रुपयनि जे क्वार्टर फंडनि मां मुबैना तौर ते हिकिड़ो रुपयो बि ख़र्च कोन कयो ऐं मुख़्तलिफ़ मोबाइल यूनिट गाॾियुनि लाइ क्वार्टर ते मिलंदड़ 30 लाख रुपया डीज़ल जी मद में मुबैना तौर ते पेट्रोल पंप वारनि सां मिली भगत करे हड़प करे छॾिया ऐं ईअं जो ईअं 15 लाख रुपया गाॾियुनि जे मेंटेनेंस ऐं रिपेयर जी मद में पिणु मुबैना तौर ते हड़प कया विया, जॾहिं त कंहिं बि गाॾी में नवां टायर ऐं इंजन वग़ैरह न लॻा ऐं न ई वरी कंहिं बि क़िस्म जी रिपेयर या मरमत वग़ैरह थी। ज़रियनि मूजिबि लाइवस्टॉक खाते जूं गाॾियूं वग़ैरह सभु इंतिज़ामी ऑफिसरनि जे छोकिरनि ऐं रिश्तेदारनि जे अंडर में हूंदियूं आहिनि ऐं इहे ई हलाईंदा आहिनि। गाॾियुनि जी फील्ड में इस्तेमालु थियण जो सिर्फ़ु नालो आहे, बाक़ी सभु ज़ाती इस्तेमालु हेठि हूंदियूं आहिनि ऐं केर बि इन्हनि खां पुछाणो करण वारो कोन्हे। ज़रियनि मूजिबि गाॾियुनि जी हज़ारे किलोमीटरनि जी कूड़ी रीडिंग ऐं फिगर ॼाण आहे। लखें ऐं किरोड़े रुपया मुबैना तौर ते हड़प कया पिया वञनि ऐं इहो सिलसिलो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जारी ऐं सारी आहे। खाते जो को बि धणी साईं कोन्हे ऐं जेको बि अचे थो इहो पंहिंजी ज़ाती जागीर सम्झी ॿिन्ही हथनि सां लुटे थो। हेठि खां वठी मथे ताईं मंथली सिस्टम हले थो, बाक़ी अला अला ख़ैर सलाह लॻो पियो आहे। ज़रियनि मूजिबि लाइवस्टॉक खाते वटि टोटल 13 गाॾियूं आहिनि ऐं इन्हनि मां सिर्फ़ु 2-4 गाॾियूं फील्ड में इस्तेमालु थियनि थियूं, बाक़ी सभु ऑफिसरनि जे पंहिंजनि ऐं रिश्तेदारनि ऐं दोस्तनि वग़ैरह जे ज़ाती इस्तेमालु हेठि हूंदियूं आहिनि। खेनि केर बि चवण ऐं रोकण वारो कोन्हे। ॿिए पासे ज़रियनि मूजिबि कुझु वक़्तु अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके नगर पार्क जे सदर करीम ॾिनो दल पारां लाइवस्टॉक खाते में थींदड़ मुबैना किरोड़े रुपयनि जी करप्शन समेत गाॾियुनि जे ज़ाती रिश्तेदारनि ऐं दोस्तनि जे इस्तेमालु हेठि वारनि मामलनि बाबति एडिशनल डायरेक्टर डॉक्टर नौबत खान खोसो ऐं अकाउंटेंट चमन लाल मेघवार ख़िलाफ़ वास्तेदार इख़्तियारी वारनि खे लिखियल पंहिंजे ख़त में इहो इंकशाफ कयो हो त डॉक्टर नौबत खोसे पंहिंजी दोस्ती ऐं रिश्तेदारी निभाइण ख़ातिर मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गाॾियूं गिफ्ट करे छॾियूं आहिनि ऐं हिकिड़ी गाॾी 17 सालनि खां हिकिड़े हमरा वटि दोस्ती में हली रही आहे, जंहिंजो तेल पाणी सभु सरकारी इस्तेमालु थिए थो, जॾहिं त गाॾियुनि जा लाग बुक वग़ैरह अकाउंटेंट पंहिंजे घर में रखी गाॾियुनि जी हज़ारे किलोमीटर कूड़ी रीडिंग ॼाणाए हर महीना लखें रुपया मुबैना तौर ते हड़प कया पिया वञनि ऐं जेकॾहिं मज़कूरा मामले बाबति केर बि कुझु थो त उनखे पर वक़्तु पोस्ट तां हटायो वञे थो। होॾां राब्तो करण ते डिप्टी डायरेक्टर गोवर्धन डाटी ॿुधायो त असां टोटल 12 गाॾियूं आहिनि, जिन मां हिकिड़ी गाॾी डीजी जे हुकम ते नबीसर रोड वारे केटल फार्म ते मोकिली ॾिनल आहे। बाक़ी असां टोटल 11 गाॾियूं आहिनि जेके सभु मौजूदु बीठियूं आहिनि। बाक़ी का बि गाॾी कंहिंखे बि गिफ्ट वग़ैरह कयल कोन्हे ऐं न ई कंहिंजे ज़ाती इस्तेमालु हेठि आहे। सही गाॾी असां टोटल 12 आहिनि, जेके में हे गाॾी वापसि असां थोरो हींअर असां डीजी साहब रहियो न जी हुकम ते नबीसर रोड केटल फार्म मोकिली, बाक़ी 11 आई सिधा सां। अच्छा 11 आई जी वो अच्छा 11 आई टोटल अपने अंडर में या बीच? हाँ हाँ साईं हाँ जी जी वो है बीजे कई नल कोनी और जी कई ना गिफ्ट करे हेडा उना जी कई में ना 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 एट प्रेजेंट कोई कोने जी वो हितां जे रहवासियुनि लाइवस्टॉक खाते जे सूबाई वज़ीर समेत वास्तेदार इख़्तियारी वारनि ऐं करप्शन खे रोकथाम वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त थर जे लाइवस्टॉक खाते में मुबैना तौर ते थींदड़ लखें ऐं किरोड़े रुपयनि जी करप्शन जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे।